जी नाज़रीन, हेडलाइन्स समाटी ऐं ख़बर मां करियूं त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां क़ौम खे योम दस्तूर ॾियारे जूं वाधायूं ॾिनियूं वयूं आहिनि। जारी कयल बयान में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त क़ाइद अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अॼु जे ॾींहुं क़ौम खे मुतफ़िक़ा दस्तूर ॾिनो। हुन चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो 1973 जे आइन जी बहाली लाइ सॼी ज़िंदगी जिदोजहद कई। 1973 जे आइन ख़ातिर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो क़ैद ऐं ॾुखियायूं बर्दाश्त कयूं। संदसि चवणु हो त 1973 जे आइन जी बहाली लाइ आज़ाद सहाफ़त जे अलमबरदारनि बि जिदोजहद कई। 73 जे आइन ई वफ़ाक़ जी सालिमियत ऐं बका जी ज़मानत आहे। हुन चयो त आइन जी हुक्मरानी सां मुल्क जी सलामती ऐं इदारनि जी साख मुस्तहकम थींदी। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त 1973 जे आइन लाइ फाही कोड़ा ऐं क़ैद क़बूल कंदड़नि खे सुर्ख़ सलाम पेश करे थो।